भाऊ असांखे 8 ॾींहं बिजली कान्हे, असांजा ॿार बच्चा बीमार लॻा पिया आहिनि, ग़रीब माण्हू रोज़ पथर ते बर्फ़ था वञनि पिया, ॾींहं जो गर्मी आहे, राति जो गर्मी आहे, असां वॾे आधार मंझि आहियूं। महिरबानी करे चऊं था असांखे ट्रांसफार्मर लॻाए ॾिए कि जल्दी सां जल्दी असांजा गर्मी जे करे असां केतिरा ई ॿार असांजा बीमार पिया आहिनि। ग़रीब माण्हू बचण जी दवा वठी ॾियूं या असां घर लाइ बर्फ़ वठूं या पंहिंजे घर जो गुज़ारो कयूं। तव्हांखे घणा ॾींहं थिया ट्रांसफार्मर कोन्हे को? असां 8 खां 10 ॾींहं थिया आहिनि ट्रांसफार्मर कोन्हे को। असां वॾो मसइलो थी वियो आहे, असांजा ॿार भेण था थींदा पवनि था, केॾी गर्मी आहे। हाणे वापदार छा था चवनि? वापदारनि जो को अतो पतो ई न आहे, ट्रांसफार्मर लाइ खणी विया आहिनि, उन खां पोइ ज़ाहिर ई न आहे। असां एल सी साहब माना हाणे हिनखे 8 खां 10 ॾींहं थी विया आहिनि, गुज़री विया आहिनि, माना हुननि जे कन ते का जूं ई नथी चुरे। कुझु बि नथो थिए। असां हिन इंतज़ारु कयो, सभु को ॼणा गॾु थिया आहिनि। असांखे मुतालिबो इहो आहे त महिरबानी करे असांखे ट्रांसफार्मर ॾियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां अवां जो ख़ादम मौलाब थेबो। कोटलीबंद कपी शहर जा रहवासी प्रेस क्लब अॻियां सिपको मेरापुर ख़िलाफ़ु एहजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। मुज़ाहिरे जी अॻुवाणी बिलावल हुसैन थेबो, दाऊद सोलंकी, जावेद थेबो ऐं ॿियनि कंदे चयो त थेबा महले जो 8 ॾींहंनि खां बिजली जो ट्रांसफार्मर सड़ी वियो आहे। 8 ॾींहंनि खां सिज नेज़े जहिड़ी तेज़ गर्मीअ में नंढा तोड़े वॾा माण्हू बीमार थी पिया आहिनि। केतिरा ई दस्तनि जे बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि, केतिरा ई गर्मीअ में बेहोश बि थी विया आहिनि, जिन जे इलाज ते हज़ारे रुपया ख़र्च कयो आहे। राति जो ऊंदाईअ में चोरियुनि जो वॾो आज़ार आहे। बिजली न हुजण करे सॼी राति जागी गुज़ारो कयूं था। हिननि वधीक चयो त शदीद गर्मी सबबु वॾे अज़ाब में अची विया आहियूं। विञण लाइ पाणी न आहे, पीअण लाइ पाणी न आहे, निमाज़ पढ़ण लाइ मस्जिद में पाणी न आहे। ॾींहं जो पखनि खां बग़ैर घर में वेहणु ॾुखियो थी वियो आहे। हिननि एसी सिपको नौशर फिरोज़ ऐं एसडीओ मेरापुर खे अपील कई त तुर्त थेबा महल जो सड़ियल बिजली ट्रांसफार्मर जे जाइ ते नओं ट्रांसफार्मर हणाए ॾेई गर्मी जी मुसीबत खां बचायो वञे। मौलाब थेबो, इबरत न्यूज़ रिपोर्टर, कोटलीबंद कबीर।